अच्छा हाणे मां तव्हांखे हिकिड़ो टॉपिक मूंखे यादि अची वियो तव्हांखे पहिरियों एडिटिव ऐं मल्टीप्लिकेटिव इनवर्स पढ़ाइणु चाहियां पियो पर उन खां पहिरियों मां सम्झो त हिकिड़ो इम्पॉर्टेंट टॉपिक आहे जेको तव्हांखे मां पढ़ाइजे हर टेस्ट में इहो ईंदो अथव ठीकु आहे हर टेस्ट में इनशाला तव्हां ॾिसंदो इहो तव्हांखे ईंदो ऐं ईअं ई ज़रूरी आहे तव्हां सिखी वठो हाणे छा हूंदो आहे मिसाल था वठूं जेकॾहिं पूरा आदत आहिनि 6 या जंहिंखे सॼा आदतूं 6 ऐं 8 इन्हनि मां तव्हांखे मां चवां त कहिड़ो अंग वॾो आहे त मिंट में तव्हां ॾिसी ॿुधाईंदो चवंदो 8 वॾो आहे ठीकु आहे पर जेकॾहिं मां तव्हांखे चवां 2/5 ऐं 4/7 हिननि मां कहिड़ो वॾो आहे त तव्हांखे अंदाज़ो न थींदो मिसाल मां तव्हांखे चवां थो 5/6 ऐं 8/10 मिसाल वठूं था इन्हनि मां कहिड़ो वॾो आहे 3/5 ऐं 6/9 इन्हनि मां कहिड़ो वॾो आहे ठीकु आहे त ईअं तव्हांखे आम अॻ सां नेक्ड आई सां अंदाज़ो न थींदो या हणंदो त धोखा हणंदो ठीकु आहे हाणे मां तव्हांखे तरीक़ेकार हर पेपर में ईंदो अथव तव्हांखे छा चवंदा 2-3 अणपूर ॾिनल हूंदा 2 या 3 या 4 तव्हांखे चवंदा नंढ वॾाई या वॾी नंढाई तरतीब में लिखो पहिरियों त वॾी नंढाई ऐं नंढ वॾाई तरतीब सम्झो छा हूंदो आहे हिनखे चइबो आहे असेंडिंग ऑर्डर स्पेलिंग मुंहिंजूं कचियूं अथव ठीकु आहे सो हिनखे दरगुज़र कजे असेंडिंग AC या वॉट एवर इट इज़ असेंडिंग ऑर्डर ठीकु आहे या वरी हूंदो आहे डिसेंडिंग ऑर्डर ठीकु आहे हाणे असेंडिंग ऐं डिसेंडिंग ऑर्डर छा आहे हिनखे पाण चवंदा आहियूं नंढ वॾाई तरतीब हाणे जीअं नाले मुज़ाहिर आहे अॻ में लफ़्ज़ आयो आहे नंढो पोइ आयो आहे वॾो नंढ वॾाई तरतीब हाणे इन में छा कंदा आहियूं असां अॻ में नंढा अंग लिखंदा आहियूं पोइ वॾा मिसाल तव्हांखे सीरीज़ ॾिनल हूंदी न हाणे हिन जो मतिलबु आहे तव्हां अॻ में 1 लिखंदो पोइ 2 पोइ 3 पोइ 4 पोइ 5 पोइ 6 हाणे अॻिते सुवान हाणे इहा छा आहे इहा असेंडिंग ऑर्डर आहे ठीकु आहे छाजे करे हे वधे थो पियो पहिरियों नंढो अंगु इनखे हीअं खणी सिग्नल जी सूरत में ज़ाहिर कयूं ॾिसो तव्हां सिग्नल ॾिठा आहिनि हीअं हूंदा आहिनि ॾिसो पहिरियों नंढो पोइ वॾो ईअं वधंदा वेंदा आहिनि ठीकु आहे ऐं ॿियो वरी हूंदो आहे डिसेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग जो ऑर्डर जो मतिलबु हूंदो आहे घटिजण वारी तरतीब जंहिंखे पाण सिंधी में चवंदासीं वॾ नंढाई तरतीब यानी अॻ में ॾिसो जीअं नालो अचे थो अॻ में वॾु पोइ नंढु इन जो मतिलबु अॻ में वॾो अंगु पोइ नंढो इन जो मतिलबु आहे 8 7 6 5 4 3 2 ऐं 1 ठीकु आहे हिन तरतीब में जेको आहे सो नंबर हलंदा आहिनि यानी अॻ में वॾो पोइ नंढो हिनखे छा चइबो आहे डिसेंडिंग ऑर्डर चइबो आहे हाणे पहिरियों ख़बर हुजे त ॾिसो असांखे जीअं जेके पूरा आदत आहिनि या सॼा आदत इन्हनि में त असांखे ख़बर आहे न कहिड़ो वॾो आहे कहिड़ो नंढो असां मिंट में तरतीब ॾेई वठूं था जॾहिं असांखे ख़बर ई न हूंदी कहिड़ो वॾो आहे कहिड़ो नंढो त असांखे कीअं कंपेयर कंदासीं हाणे हिन जो तरीक़ो बुक्स में जेको आहे कॉम्प्लेक्स ॾिनल आहे ॿियो तव्हांखे मां आसान ऐं शॉर्टकट ॿुधायां थो ठीकु आहे तव्हां बुक में ॾिसंदव हुन में LCM कढिबी वरी मल्टीप्लाए कबो अलाए छा हाणे हिन में छा थींदो 3/5 मिसाल 6/9 असां हिनखे ॾिसूं था पिया हिननि खे चेक करण जो बिल्कुलु आसान तरीक़ो आहे तव्हां छा कंदो जेको हिन जो मथियों आहे हेठे खे पाण सिंधी में चवंदा आहियूं छेद ठीकु आहे हिनखे पाण चवंदा आहियूं अंश इंग्लिश में न्यूमिरेटर ऐं हिनखे डिनोमिनेटर चइबो आहे सिंपली मथियों अंगु हेठियों अंगु हाणे मथियों अंगु जेको हिन जो आहे न इहो हेठे सां ज़रब कयो छा थींदो नाट्रिक 27 हाणे 27 हेॾे नाहे लिखणो जेको मथियों अंगु हूंदो आहे हुनजे हेठों लिखिबो आहे माना इन जो मतिलबु आहे हिन जे लाइ जेको असां वटि नंबर अची वियो हिन अणपूर जे लाइ उहो आयो 27 हाणे हिन जो मथियों हिन सां ज़रब करे ॾिसो 5 30 ठीकु आहे 5 छा आयो 30 हिन जे हेठों लिखंदासीं हाणे हिन जो मतिलबु आहे हिन अणपूर जे लाइ नंबर आयो 30 हिन जे लाइ आयो 27 कहिड़ो वॾो आहे 30 वॾो आहे त असां चवंदासीं अणपूर बि हे वॾो आहे ठीकु आहे अञा ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो तव्हांखे बिल्कुलु क्लियर थी वेंदो मिसाल मां ईअं रेंडमली खणा थो 2/7 ठीकु आहे ऐं 5/9 हाणे हिननि मां चेक कयूं था चेक करण जे लाइ तव्हांखे ख़बर आहे मथियों हिन सां ज़रब कंदासीं 1 नाना 2 14 पर 14 हेॾे नाहे लिखियो जेको हे माना हुयो मथे अंग जे लाइ मथियों अंग माना हिन अणपूर जे लाइ नाॾू 14 हिन जो नंबर अची वियो 14 हिन जो पाण कंपेयर कंदासीं 5 7 35 कहिड़ो अंग वॾो आहे 35 वॾो आहे त असां चवंदासीं 5/9 2/7 खां वॾो आहे हे वॾो आहे ऐं हे छा आहे नंढो आहे हाणे जेकॾहिं असांखे चयलु हूंदो असेंडिंग ऑर्डर असेंडिंग जो मतिलबु छा आहे अॻ में नंढो पोइ वॾो त असां 2/7 पहिरियों रखंदासीं ऐं 5/9 पोइ रखंदासीं पर जेकॾहिं असांखे चयलु हूंदो डिसेंडिंग ऑर्डर त इन जो मतिलबु आहे असां अॻ में वॾो रखंदासीं वॾो कहिड़ो हुयो 5/9 ऐं 2/7 छा हुयो नंढो हुयो हिनखे बाद में रखंदासीं इहो असेंडिंग ऐं डिसेंडिंग ऑर्डर पर पहिरियों तव्हांखे चेक त करणु अचे न अञा हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो मिसाल आहे 5/6 ऐं 2/5 ॾिसो हाणे छा कंदासीं हिनखे नथा 50 25 हेॾे लिखंदासीं 25 या हिते लिखंदासीं तव्हांखे मां सम्झायमि जेको मथियों हूंदो आहे उनजे हेठों लिखिबो आहे हे हेठियों इन 50 25 हेॾे लिखंदासीं 25 यानी मथे जी ज़रब इहा ईअं सम्झो ऐं हिते घणो थी वेंदो बिछिक 12 थी वेंदो 25 वॾो आहे त हिन जो मतिलबु आहे 5/6 वॾो आहे 2/5 खां ठीकु आहे अच्छा जेकॾहिं साॻा अणपूर हेठों छेद साॻा हुजनि यानी हेठों साॻो नंबर हुजे मिसाल था वठूं 2/7 3/7
ऐं 5/7 हाणे इन्हनि मां कहिड़ो वॾो आहे त इन्हनि मां त चेक करण जी ज़रूरत ई न आहे हेठां सभिनि में 7 आहे न यानी जॾहिं छेद साॻियो हुजे हे कटे छॾंदासीं बाक़ी ॾिसो कहिड़ो नंबर वॾो आहे 5 वॾो आहे त हिन जो मतिलबु आहे हे अणपूर वॾो आहे 5/7 ठीकु आहे। ऐं जेकॾहिं हिनखे असां सम्झणु चाहियूं त जीअं मां तव्हांखे पहिरियों अणपूर वारे में तव्हांखे मां एग्ज़ाम्पल ॾिनो त असां हिन जा कया आहिनि के करिया 7 हिसा ठीकु आहे। हाणे हिकिड़े खाधा आहिनि उन 7 मंझि 2 ईअं हूंदो आहे न हेठां टोटल हिसा मथां हुन मंझि खाधल हिसा हाणे हिकिड़े सिर्फ़ु 1 ऐं 2 हे हिसा खाधा आहिनि हिकिड़ो वरी इन्हनि मंझि 3 हिसा खाई वियो आहे हिकिड़ो वरी इन्हनि मंझि घणा हिसा 5 हिसा त ॾिसो वधीक कंहिं खाधा आहिनि हिन खाधा आहिनि 7 मंझि 5 हिसा त हे वॾो थी वियो। जॾहिं छेद साॻियो हूंदो आहे पोइ हुनखे डिटेक्ट करणु सवलो आहे जंहिंजो माना मथियों अंग वॾो जेकॾहिं छेद साॻियो हुजे त मथियों अंग जंहिंजो वॾो उहो अणपूर बि वॾो बाक़ी जेकॾहिं अणपूर चेंज हुजनि त पोइ हे तरीक़ो आहे। ॾिसो नाॾू 18 ऐं हे 5 35 हे अणपूर वॾो थी वियो ॾिसो घणनि में थी वियो जस्ट 13 सेकेंड में या 15 सेकेंड्स में असांजो थी थो वञे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो 3 4 5 हिन जा एग्ज़ाम्पल्स ॾियांव थो प्रैक्टिस क्वेश्चन्स ॾियांव थो इनफैक्ट उहे तव्हां करे ॾेखारियो त पोइ पाण अॻिते हलूं था ठीकु आहे। पोइ तव्हांखे 3 वारे जी सेखारियां 3 वारो थोरो ट्रिकी हूंदो आहे थोरो तव्हांजो टाइम लॻंदो बल्कि मां हिते ई लिखां थो तव्हां करे ॾेखारियो। ॾिसो हिननि जो कयो राइट इन असेंडिंग ऑर्डर हाणे थोरी तव्हांजी असेंडिंग ऐं डिसेंडिंग जी प्रैक्टिस बि थी वेंदी ठीकु आहे। असेंडिंग ऑर्डर में इन जो मतिलबु आहे तव्हांखे लिखिणो आहे 3/8 ऐं 5/7 हिननि ॿिन्हिनि जी भेट कयो हुनखां पोइ 6/11 ऐं 5/3 ठीकु आहे। 3 नंबर ते 9/2 ऐं 2/9 ठीकु आहे। अच्छा हाणे हिननि ॿिन्हिनि मां जेकॾहिं मां तव्हांखे डायरेक्ट ॿुधायां ॾिसो हे असांजो उबतो अणपूर आहे उबतो अणपूर हमेशह वॾो हूंदो आहे ॾिसो चए थो टोटल 2 हिसा हुया हुन मुंहिंजो 9 हिसा कोई खाई वियो ठीकु आहे। हाणे इहो त असांखे पक आहे त इहो छा आहे वॾो आहे हिन में 9 मंझि 2 हिसा खाधा अथई हिकिड़े केक खे 9 हिसा कयासीं उहो 9 पूरा बि हुनखे न मिलिया सिर्फ़ु 2 मिलिया ॿिए में वरी हुयो ई कुल 2 हिसा पर उहो 9 हिसा ओड़ा खाई वियो ठीकु आहे ओड़ा 9 हिसा खाई विया आहिनि हिक केक खे असां 2 हिसा कयोसीं ओड़ा 2 हिसा यानी ओड़ा 9 हिसा उहो खाई वियो माना अधु जेके विया ओड़ा 9 त हे वॾो हूंदो आहे यानी जंहिंमें अणपूर उबतो अणपूर हुजे जेकॾहिं 2 या 3 उबता अणपूर हुजनि त पोइ बि साॻियो तरीक़ो साॻे तरीक़े सां तव्हां फाइंड कंदो ठीकु आहे। चोथों हे सिर्फ़ु तव्हांजी अंडरस्टैंडिंग क्लियर कयां पियो त हिकिड़ो सुबतो हिकु त उबतो अणपूर त हिननि जो कंपेरिज़न आहे ई न अखियूं ॿूटे हे वॾो आहे जेकॾहिं 2 सुबता हुजनि त पोइ साॻियो तरीक़ो कंदो 2 उबता अणपूर हुजनि पोइ बि साॻियो तरीक़ो पर हिकु सुबतो हिकु उबतो त सुबतो अणपूर जेको आहे नंढो हूंदो आहे उबतो अणपूर हमेशह छा हूंदो आहे वॾो हूंदो आहे ठीकु आहे। हाणे हिन में तव्हांखे बग़ैर कैलकुलेशन जे डायरेक्ट तव्हां हिन ते टिक हणी सघो पिया पर तव्हां कैलकुलेशन कंदो तव्हां उअं ई ॾिसंदो न ॾिसो हे ॿिन्हियूं हिन जो जवाबु 4 ईंदो ऐं हिन जो नाना ॾिसो 81 केतिरो वॾो आयो आहे 6 खां हिन जो मतिलबु आहे हे वॾो आहे ठीकु आहे। हाणे अचो ठीकु आहे। हाणे हे तव्हांजे साम्हूं आहिनि इनखे तव्हां हिते पास करे पाण वटि लिखी वठिजो ऐं या मां पिक्चर बि कढी मोकिलियां थो ऐं सॉल्व करे ॾेखारियो हाणे।